अगर हुकूमत सच्ची थे, अमन कायम थी सके थो अगर इदारा सच्चा थियन, अमन कायम थी सके थो अगर खान सरदार भोतार नवाब वडेरा सच्चा थियन, अमन कायम थी सके थो अगर पुलिस सच्ची थे। मां सेनेट में भी या तजवीज ॾिनी ही त असांजे सिंध में कबाइली झेड़ा उरूज ते, ऐं हर साल असांजे सिंध में कबाइली झेड़न में हज़ारे कूथर कुश्ती था वजन, हज़ारे अमड़िन जूं छोलियूं खाली थियूं वजन। असांजी सिंध में कबाइली झेड़न जे सूरत में तमाम वॾी तबाही आयल आहे। कबाइली झेड़न ते कंट्रोल कयो। मां पुछो वियो तो तव्हांजी तजवीज़ कहिड़ी आहे? मां जो जंहिं इलाके में झेड़ो थिए थो, जिन कबीलन जा माण्हू विढ़नि था ऐं हिक ॿिए खे मारनि था, उन्हनि कबीलन जे सरदारनि खे घुरायो, नवाबनि खे घुरायो, खाननि खे घुरायो, उन्हनि कबीलन जे भोतारनि खे घुरायो, उन्हनि कबीलन जे चङनि मुड़सनि खे घुरायो, उन्हनि कबीलन जे वॾेरनि खे घुरायो ऐं उन्हनि खे टाइम पीरियड ॾियो त हेतिरे वक़्त में पंहिंजनि कबीलन में सुलह कयो, न त तव्हांखे टंगीदासीं। 10 ॾींहनि जो टाइम ॾियो, 15 ॾींहनि जो टाइम ॾियो, 20 ॾींहनि जो टाइम ॾियो। उहे पाण ई सुलह जी कोशिश करे कबीलाई झेड़ा खत्म कराए सघनि था। ऐं जेकॾहिं न थिए ईअं त तव्हां उन्हनि भोतारनि, सरदारनि, खाननि ऐं नवाबनि खे टंगियो ऐं उन इलाके जे इंतिज़ामी ऑफिसरनि खे टंगियो। ख़ुद ब ख़ुद अमन थी उन काॾा थे जॾहिं उहे सरदार, उहे खान ऐं नवाब जिन जा हथ ग़रीबनि जे रत में ॿुॾल आहिनि, टिकेटूं उन्हनि खे थियूं मिलनि, इलेक्शन में उहे था बीहनि ऐं उन्हनि खे खटरायो थो वञे, उन्हनि जे मर्ज़ीअ ते हुकूमत हलाई थी वञे। कबाइली झेड़नि में रुगो ग़रीबनि जा बच्चा छो था मरनि? हारी था मरनि, मज़दूर था मरनि, मेहनत कश था मरनि, रेड़ीअ वारा था मरनि। इन्हनि खाननि, सरदारनि, भोतारनि, नवाबनि जा पुत्र छो था मरनि? हलंदड़ झेड़नि में सरदार साहब पाण थो ओचितो अची वञे त मुखालिफ धुर वारा माण्हू उनखे सलूट था कनि। इन्हनि ते बम किरनि त पोइ इन्हनि खे ग़रीबनि जो एहसास थींदो। असां जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म तां वचन था कयो, जेकॾहिं अल्लाह ताला असांखे मौक़ो ॾिनो, इंशाअल्लाह मौक़ो मिलंदो। कहिड़ा कहिड़ा चओ था इंशाअल्लाह? पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे चओ इंशाअल्लाह। बुख ऐं बेरोज़गारी जो ख़ात्मो ऐं अमन व अमान जो क़याम, ये प्रायोरिटीज़ हूंदियूं हिन हुकूमतुनि जूं। ऐं शरीयत मुतहरा बि असांखे इहो सबक़ थी ॾे त हुकुमराननि जूं तरजीहात इहे हुजणु खपनि। जी हाफिज़ साहब जन पंहिंजे ख़िताब में फरमायो त रब थो फरमाए फलयहरब अल्लज़ी अतअमहुम मिन जूइन व आमनहुम मिन खौफ। सूरह कुरैश में इन्हनि शयुनि खे वाज़िह कयो वियो त बुख रोटी जो ख़ात्मो ऐं अमन व अमान जो क़याम, ये हुकुमराननि जा बुनियादी फर्ज़ आहिनि।